नाज़रीन जुंगशाही मां वाक़े अपडेट कंदालूं। हुज़ूर अहमद ब्रोही जी रिपोर्ट के मुताबिक़ सिंध के मुलाज़िमन पारां पेंशन में कटौती, DRA अलाउंस न मिलण समेत मुलाज़िम दुश्मन कानूनन ख़िलाफ़ जुंगशाही में तालीम खाते समेत समूरन इदारनि में मुलाज़िमन पारां तालाबंदी करे कलम छॾे हड़ताल शुरू करे छॾी आहे। इन ॾस में सिंध एम्प्लॉइज़ अलाउंस जे सॾ ते तालीम खाते जुंगशाही जे मुलाज़िमन, सिहत खाते ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िमन तालाबंदी करे सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त सिंध जे मुलाज़िमन सां माटेली मां वारो रवैयो इख्तियार करे मुलाज़िमन जी पेंशनुनि में कटौती करे DRA अलाउंस न ॾियण तोड़े मुलाज़िम दुश्मन कानून आणे मुलाज़िमन खे वधीक सख़्त परेशान थी पियो वञे। जे अमल ख़िलाफ़ असां सरापा एहतजाज पिणंदा आहियूं। मुलाज़िमन चयो त हुकूमत हर रोज़ नवां मुलाज़िम दुश्मन कारा कानून आणे मुलाज़िमन खे मुआशी नुक़सान ॾेई रही आहे। हिननि घुर कई त फ़ौरन पेंशन में कटौती ख़त्म करे DRA अलाउंस ॾेई मुलाज़िम दुश्मन कानून ख़त्म कयो वञे।